रियासती भरिसां लिंक रोड मिठल-आबाद स्टाफ लॻ ते 3 अणॼातल हथियारबंदनि ॾींहुं ॾिठे जो ॻोठाणे खां हथियारनि जे ज़ोर ते सीडी मॉडल 2022 मोटरसाइकिल ऐं हज़ारे मालियत जो सामान रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। हथियारबंदनि सां मज़ाहमत दौरान फ़ौरुन जी तशद्दुद में मुतासिर ॻोठाणो मथे में धक लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी खे रियासती अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि पारां ज़ख़्मी खे फ़ौरी तिबी इमदाद ॾिनी वई। इन सिलसिले में ज़ख़्मी ॻोठाणो कूड़ो जतोई ॿुधायो त ॻोठ मंगूअ खां घर जो सामान वठण लाइ भिरिया रोड वियो त वापसि थी अते मिठल-आबाद लॻ मोटरसाइकिल सवार ॿटूं ॿधल 3 अणॼातल हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते रोके मोटरसाइकिल ऐं सामान फुर करण दौरान मज़ाहमत ते लोही राडूं मथे में हणी सख़्त ज़ख़्मी करे मोटरसाइकिल रोक रक़म ऐं सामान फुर करे फ़रार थी विया। मुतासिर ॻोठाणे SSP नौशर फिरोज़ अमीन वसवारनि खे अपील कई त फ़ौरन एक्शन वठी फुर थियल मोटरसाइकिल ऐं सामान वापसि करायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।